बोर्ड रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जो मुख्तलिफ हंधनि ते कार्रवाइयूं 7 मज़दार ट्रकुनि जे टांकियुनि मां 1650 गैर कानूनी तेल लीटर्स हथ 7 जवाबदार गिरफ्तार केस दाख़िल। चेकिंग दौरान जेकंबाद बाईपास वटि 4 मज़दार ट्रकुनि खे रोके उन्हनि जे टैंकियुनि मां 1150 लीटर गैर कानूनी हथ करे 4 जवाबदारनि खे गिरफ्तार कियो वियो। सखर बाईपास वटि चेकिंग दौरान 3 मज़दार ट्रकुनि खे रोके 510 गैर कानूनी तेल हथ करे 3 जवाबदार गिरफ्तार करे संदनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो। एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां जारी कयल हिदायतुनि ते अमल कंदे थाणे सुल्तानकोट थाणे लकी गुलाम शाह जागण एट हुमायूं पुलिस पारां गैर कानूनी तेल स्मगलिंग खिलाफ़ कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। तफ़सील मूजिब एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां जारी कयल हिदायतुनि ते अमल कंदे थाणे सुल्तानकोट थाणे लकी गुलाम शाह जागण एट हुमायूं पुलिस पारां गैर कानूनी तेल स्मगलिंग खिलाफ़ कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। शिकारपुर पुलिस जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं 7 मज़दार ट्रकुनि जे टंकियुनि मां। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर सिंध तरक्की पसंद पार्टी जो वर्कर कन्वेंशन खैबर ऐं उबैद मल्ला हाउस ते सालियानो इजलास कोटायो वियो, जंहिंजी सदारत मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी डॉक्टर सुमार वंगरियो कई। कन्वेंशन में मौजूद उहिदेदारनि ज़िले ऐं तालुक़नि जो सालियानी रिपोर्टूं पेश कयूं वयूं। जे बाद नई बाड़ी जे चूंडियल उहिदेदारनि जी अलग बिरादरी तकरीब पिण थी। नई बाड़ीअ जी उहिदेदारनि ऐं ज़िले सदर अब्दुल फताह गाउट, नायब सदर अब्दुल हकीम नूह, पोटो जनरल सेक्रेटरी शाहिद लगारी, जॉइंट सेक्रेटरी हाजी मोहम्मद मूसा लड़को, खजानची उबैदुल्ला मल्ला, राब्ता सेक्रेटरी अली मोहम्मद मक्सी चूंडिया विया। उन मौक़े ते उहिदेदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन वेझी ईंदे ई असां भरपूर तरीक़े सां हिसो वठंदासीं। असांजी हिन वाहिद पुरअमन क़ौम परस्त पार्टी आहे। असां पार्लियामेंट्री सियासत जे ज़रिए सिंध जा मसइला हल कराया आहिनि। असांजो मक़सदु उहो आहे ज़िलो मटियारी मंशियात करप्शन जे वर चढ़ियल ज़िलो आहे जंहिंमें मंशियात जे पैसनि ते थाणा हलनि था। हिते ऐसे शो पैसनि ते लॻे वॾेरनि जी चुर्च ते ग़रीब अवाम जो जीअण जंजाल कनि था। तरक्की पसंद पार्टी पहिरियां बि बग़ावत कई आहे, हींअर बि मज़हमत करे थी। ज़िले में ईंदड़ तरक़ियाती फंड जाइज़ तरीक़े सां इस्तेमालु थियनि। असां उन्हनि ते पहिरियां बि आवाज़ु उथारियो आहे। असांजो मक़सदु ज़िले में अस्पतालनि, स्कूलनि, मंशियात ऐं करप्शन ते नज़र रखी ग़रीब मिसकिन अवाम खे हक़ ॾियणु आहे। असां पंहिंजे आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। ज़िले जी नई बाड़ी जो ऐलान पिणु कयो वियो आहे। काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाॻो सिंध जे मशहूर दरगाह हज़रत जमाल शाह जीलानी जे सालियानी 2027 उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वयूं। उन्हीअ सिलसिले में दरगाह जे गादी नशीन से ज़मान शाह जीलानी से आसिफ अली शाह जीलानी से शाहज़ेब शाह जीलानी सैयद इमरान अली शाह जीलानी, टाउन कमेटी काज़ी अहमद जो चेयरमैन ॼाम चंगेज़ खान उनड़, ॼाम तबरीज़ उनड़, बहार खान मरी, काशिफ अली ज़रदारी समेत मुरीदनि अक़ीदतमंदनि सां गॾु दरगाह हज़रत जमाल शाह जीलानी ऐं हज़रत बगो शेर ते गुलनि जूं चादरूं चाढ़े 4 रोज़ा उर्स मुबारक जी तक़रीब जो इफ़्तिताह करे छॾियो। जॾहिं त उर्स मुबारक ते लॻंदड़ मेले में सर्कस, मौजा, खूह, चिड़ियाघर, झूला, रेलगाॾी, रांदीगनि जा दुकान ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मिठाइनि जा दुकान सजाया विया आहिनि। उनखां सवाइ घोड़नि जी डोड़ जा ज़बरदस्त मुक़ाबला थींदा, जंहिंजो समूरो बंदोबस्तु यूनियन काउंसिल हेबेरी जे चेयरमैन फैसल खान डायरी पारां कयो वियो आहे। ऐं मलाखड़ो पिणु थींदो, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जा मल पहलवान ज़ोर आज़माई कंदा। जॾहिं त उर्स मुबारक ते अदबी कॉन्फ्रेंस, मुशाइरो ऐं सूफ़ियानी राग जी महफ़िल पिणु थींदी, जंहिंमें नाले वारा रागी अदीब शाइर ऐं मुफ़कर शिरकत कंदा। जॾहिं त मुल्क जे कुंड कुड़छ मां अक़ीदतमंदनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया आहिनि। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर निगरान वज़ीर तालीम जो खैबर जे हाई स्कूल में जो ओस्तो दौरो। खैबर तालीम वारे निगरान सूबाई वज़ीर राना हुसैन गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खैबर ज़िले मटियारी जो दौरो कयो। सूबाई वज़ीर राना हुसैन स्कूल में जारी इम्तिहानी अमल जो जाइज़ो पिणु वरितो। राना हुसैन शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल पिणु कई, सवाल जवाब पिणु कया। वज़ीर तालीम राना हुसैन शागिर्दनि खां सवाल कया। शागिर्दनि कुझु सवालनि जा जवाब न ॾेई सघिया। स्कूली शागिर्दनि खे माहौल खे साफ़ सुथरो रखण बाबति पिणु हिदायतूं ॾिनियूं ऐं वधीक चयो त शागिर्दनि खे घुर्जे त पंहिंजे इलाइक़े खे साफ़ सुथरो रखनि ऐं पंहिंजे इलाइक़े जे मेयर जी बारे में आम मालूमात रखणु घुर्जे ऐं पंहिंजे लाइ पॉलिटिकल लीडर खे चूंडण लाइ उनखे वोट ॾेई कामयाबु करणु घुर्जे। हिन वधीक चयो त असांखे ॿारनि जी तालीम ते वधीक तवजो ॾियणु घुर्जे। स्कूल जे माहौल खे बहितर रखणु घुर्जे। तालीम सां ई सभु कुझु आहे। उन मौक़े ते साणुसि गॾु हलीम सुमरो एडवाइज़र PRO असगर मेमण जिन हुया। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थी वियल घोटकी जे ॻोठ सूबेदार खान खावड़ वासी फ़ौजी नौजवान मोहम्मद इसाक़ खावड़ जे जनाज़ा नमाज़ अदा कई वई। संदसि जनाज़ा नमाज़ में फ़ौजी ऑफिसरनि, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि, इलाइक़े वासियुनि जी वॾे तादाद में शिरकत। बाद में खेसि सवें आलिन अखियुनि सां फ़ौजी जवाननि सलामी ॾेई मिटी मां हवाले कयो वियो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि चेक पोस्ट ते हमिलो कयो हो, जंहिंमें हिन शहादत माणी हुई। संदसि पोइरनि सां उज़्र ख़्वाही जो सिलसिलो जारी आहे।
खानपुर महर रिपोर्टर मरकजी जमात अहले सुन्नत पाकिस्तान तालका खानगढ़ जी बाडी चूंडी वई अब्दुल कादिर महर तालका अमीर चूंडियो व्यू तफ़सील मूजिब मरकजी जमात अहले सुन्नत पाकिस्तान तालका खानगढ़ जे 4 सालनि लाइ इतफ़ाक़ राय सां बाडी चूंडी वई। उन सिलसिले में मरकजी जमात अहले सुन्नत जो इजलास थी गुज़रियो जंहिंजी सदरत नज़म आला ज़िले घोटकी सईद अहमद नाइज कई। उन खां अलावा ज़िले जे ॿियनि उहिदेदारनि अमीर ज़िले घोटकी मौलाना मुनीर अहमद गोलू नायब अमीर मोहम्मद हुसैन पिताफ़ी फ़कीर अब्दुल रज़ाक चाचड़ ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में इतफ़ाक़ सां तालके खानगढ़ जा नवां उहिदेदार चूंडिया विया जिन तालके खानगढ़ जो अमीर अब्दुल कादिर महर नायब अमीर उस्ताद मीर हसन महर चूंडिया विया। ॿियनि उहिदेदारनि में नाज़िम आला अब्दुल नबी महर नायब नाज़िम मोहम्मद लाइक महर नाज़िम मालियात फ़कीर लाल बख्श महर नाज़िम नशर वाशियात शाद महर अब्दुल सत्तार महर अब्दुल ख़ालिक सैफुल्ला महर उहिदेदार चूंडिया विया। नई चूंड जी आयल उहिदेदारनि खां हलफ़ वरितो वियो ऐं खेनि गुलनि जा हार पाराया विया।